अगर तू जेॾी केॾी महिल अमीर न तनक़ीद करना में पर जे दुनिया ते अमीर न वञा गरीब बुख में वञनि ॾिठा वञे त ख़ैरात ज़कात सभु इहे अमीर ई ॾींदा आहिनि। आप गरीब ने न को कुछ है न ॾींदा आहिनि। अदा तू कोन सम्झंदे वञ मेलो घुम। हाँ नोट पैसा देने बस वञण जी देर है खावण खान अटा कोनी माई घर डंडा के बैठी है मेला पिया घुमींदा आहिनि। हाँ तो पोइ अकल खां कमु वठ न गायो अमीरनि जी चापूसी वेठो आहीं। चरिया गुरबत जो वजूद अमीरनि जो ई इजाद कयल आहे। तोखे ख़ैरात जी फिक्र आहे। जेकॾहिं दुनिया ते अमीर न हुजे ना त पोइ गुरबत ई छो हुजे। ख़ुदा तरफ़ां अमीरी ग़रीबी नाहे मिलंदी। फितरत अहिड़ो नसीब नाहे ॾींदी। हिते असांजा लक्षण ऐं मफ़ाद असांखे अहिड़ी शनाख़्त ॾियनि था। असां लक्षण विञाए ग़रीब थी वियासीं हो मफ़ाद माणे अमीर थी विया। अञा आसान सिंधी में तोखे सम्झायां थो। मसइलन असां 5 भाइर आहियो ऐं वालद जी 25 एकड़ ज़मीन आहे। जेकॾहिं उन्हनि जी विरासत मां सभिनी खे बराबरी जो हिसो मिले त अमीर बि बराबरि हूंदा। पर जेकॾहिं 15 एकड़ ज़मीन हिकिड़ो भाउ खणी वञे ऐं बाक़ी 10 एकड़ ज़मीन 4 भाइरनि में विराए वञनि त पोइ छा तव्हां सभु हिकु जहिड़ी ज़िंदगी गुज़ारे सघंदा? ज़ाहिरा मुआशी तौर ते 4 भाइरनि खां वधीक उहो भाउ मज़बूत हूंदो जंहिं 15 एकड़ ज़मीन जा खयां। हिते इहो ई मसइलो आहे। मुल्क खे पंहिंजो घर सम्झो जेको सभिनी जो आहे। हिते जी ज़मीन जो ज़रो ज़रो सरकारी आहे पर फ़र्क़ु तव्हांजे साम्हूं आहे। अमीर 5 धीअरनि खे 5-5 हज़ार एकड़ ज़मीन दाज में ॾियो छॾनि ऐं ग़रीब वटि बचनि खे खाराइण लाइ अटो न आहे। रुगो ज़मीन न पर हर सरकारी जायदाद ते अमीरनि जो हक़ आहे। अहिड़ी महरूमी गुरबत न पालींदी पोइ छा मिल्कियत ठाहे ॾींदी? हर उहा शइ जेका ग़रीब लाइ हराम आहे अमीर लाइ हिलाल आहे। मसइलन व्याज हराम आहे पर जेकॾहिं माइक्रो फाइनेंस बैंकनि जी सूरत में वरितो वञे त हिलाल आहे छो त कारोबार अमीरनि जो आहे। ग़रीब ठरे जे केस में चालान थियो वञे पर अमीरनि जा शराब खाना बि सरकारी लाइसेंस ते हलनि था। मफ़ाद जी हासिलात लाइ असांजे ज़हननि खे बाउंड करे मज़हबी रंग ॾेई महरूमी खे नसीब सां भेटियो वञे थो। पर लिखण वारो एॾो बि ज़ालिम नाहे जो हर सहूलियत ऐश और आराम अमीरनि जे खाते लिखी ग़रीबनि खे दर दर जा धिका खाइण जहिड़ो नसीब ॾेई छॾे। इहे सभु इन्हनि जूं चालाकियूं आहिनि। बग़ावत खां बचण ऐं सुकून सां अयाशियूं करण लाइ अहिड़ा अहिड़ा हरबा इस्तेमालु कया वञनि था जिन्हनि जो तव्हांखे अंदाज़ो ई नाहे। ज़हन में रहे त जीअं इंसान दौलत जो बुखियो हूंदो आहे ईअं दौलत इक़्तिदार जी बुखी हूंदी आहे। जीअं ग़रीबनि जी अक्सरियत अमीर थियणु चाहे थी ईअं ई अमीरनि जी अक्सरियत इक़्तिदार चाहे थी। बुखिया ॿई आहियूं हो इक़्तिदार जा असीं दौलत जा। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त उहे इक़्तिदार घुरनि था मालिकी लाइ असां दौलत घुरूं था ज़िंदगी लाइ। इहा ॻाल्हि दिमाग़ मां कढी छॾियो त इक़्तिदार जी बुख तव्हां ते कॾहिं रहम कंदी। इहे ज़कातूं ख़ैरातूं जलसा जुलूस ऐं मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं सभु इक़्तिदार माण्हुनि जूं कोशिशूं हूंदियूं आहिनि। वक़्तु आयो त तव्हांजूं इज़तूं मामूली ॻाल्हि आहिनि तव्हांजूं ज़िंदगियूं ई क़ुर्बान कयूं वेंदियूं। मेरी ॻाल्हि त सही है पर आख़िर के रात जो वाई कढंदे त पातर कंदे कुत्ते जी मौत मरण खां बहितर है मेरी माठ करे वक़्तु गुज़ार। अदा ज़िंदगी मौत जी तशरी जेका असांजे ज़हननि में घुमे थी उहा बि इन्हनि जी इजाद कयल आहे। असांखे सबर जा वरसा ॾेई पाण अयाशियत में गर्क थी ज़िंदगी खे इंजॉय कनि था। असांखे अहिड़ा निसाब पढ़ाया वञनि था जिन्हनि जो हक़ीक़ी ज़िंदगी सां को तालुक़ ई न आहे। असांखे सिर्फ़ु इहो पढ़ायो वञे थो त दुनिया फ़ानी आहे ज़िंदगी महिमान आहे। पर शायदि कंहिं उस्ताद तव्हांखे इहो पढ़ायो हुजे त ज़िंदगी जो समूरो फ़लसफ़ो मौत जे गिर्द घुमे थो। ज़िंदगी उन सफ़र में न थके थी ऐं न ई बीहे थी। हिन सॼे सफ़र जी दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त असीं सिर्फ़ु हिकु हद ताईं उनखे ॾिसी ऐं सम्झी सघूं था उन खां पोइ मुकमल तौर ते ऊंधाई जंहिंजे करे असांखे अंदाज़नि जो सहारो वठणो पवे थो। इंसान जो इल्म ऐं अक़ल तमामु कोशिशनि ऐं काविशनि बावजूदि अॻियां वधण खां इनकार करे छॾे थो। असीं अचूं था ऐं हलिया वञूं था। इन अचण वञण जे अफ़साने में ख़बर नाहे केतिरा बाब लिकियल आहिनि। तारीख़ जूं हज़ारे सदियूं मरी चुकियूं आहिनि पर उहे बाब अॼु बि पोशीदा राज़ आहिनि। असांजो फ़लसफ़ो लाचार लॻे थो। साइंस इन मामले ते बेवा नज़र अचे थी। शऊर ख़ौफ़ खां ॾकणु लॻे थो। ज़िंदगी इन मौत जे करे ज़िंदा आहे। जेकॾहिं मौत जो वजूद ख़तम थी वञे त ज़िंदगी पाण ई ख़तम थी वेंदी। असांखे मौत जे ख़ौफ़ ज़िंदगी खां ई महरूम करे छॾियो आहे पर हक़ीक़त इहा आहे त मौत जे वजूद ई ज़िंदगी खे आबाद रखियो आहे। हक़नि खां महरूमी सबब ख़ौफ़, सच खां दूरी सबब ख़ौफ़, महरूमी खे तस्लीम करे ज़िदतनि सां गुज़ारो करणु सबब ख़ौफ़, ॾाढे खे बाबो चवणु ज़ालिम जो साथ ॾियणु सबब ख़ौफ़। इन्ही ख़ौफ़ जे करे तव्हां बुज़दिली खे सीने सां लाइ दर दर जी गुलामी कयो था। ऐं मज़े जी ॻाल्हि इहो ख़ौफ़ कुदरती नाहे इन्ही खे बि इजाद कयो वियो आहे उन्हनि ताक़तनि हथां जिन्हनि खे तव्हांजे मथां हुक्मरानी करणी आहे ऐं तव्हांखे गुलाम बणाए तव्हांजे नंगनि ऐं दंगनि जो आका थियणो आहे। मौत जे मयार खे परखणो हुजे त अज़ीम पुर्तगाली नावल निगार जे नोबल इनाम हासिल कंदड़ नावल लाइफ एट इंटरवेल जो मुतालो ज़रूर कजो जंहिंमें हिकु दिलचस्प हक़ीक़त लिखियल आहे। वो लिखे थो त कंहिं मुल्क में हिकु नए साल जो आगाज़ थियो ऐं उन पहिरें ॾींहं ते पूरे मुल्क में किथे बि का मौत वाक़िअ कोन थी। एतिरे क़दर जो सभु मरीज़ बि सिहतियात थी विया। पोइ माण्हू ख़ुशी में जश्न मल्हाइण लॻा। जॾहिं हिकु अरसे ताईं का बि मौत नथी थिए त उते कुझु मसइला जनम वठनि था। माण्हू दफ़नाइण वारियूं कंपनियूं एहतजाज करण लॻनि थियूं त असांजो गुज़ारो नथो हले, असां दफ़न कंहिंखे कयूं। उन्हनि जो मौक़िफ़ हो त हुकूमत ऐलान करे त आइंदा को बि जानवर या पखी मरे त उनखे पूरे एज़ाज़ सां दफ़नायो वञे। पालतू जानवरनि ऐं पखियुनि जा ताबूत ठाहिया वञनि। उन्हनि जा जनाज़ा धाम धूम सां कढिया वञनि। जीअं कुझु त असांजो बि कारोबार हले।
इंश्योरेंस कंपनियूं बेकार बणिजी वञनि थियूं। ज़ाहिर जेकॾहिं कंहिंखे मरणो ई कोन्हे त इंश्योरेंस छो कराईंदो। पर सभ खां वधीक परेशान मज़हबी तबको, उन्हनि जो चवणु हो त जेकॾहिं मौत नथी अचे त माण्हुनि खे अज़ाब मुतलिक़ छा ॿुधायूं। ईअं त इबादत गाहूं बंदि थी वेंदियूं, माण्हू चंदो ॾियणु बंदि करे छॾींदा ऐं असीं बुख मरी वेंदासीं। इन करे चवंदा आहिनि त मौत ई ज़िंदगी खे अॻियां धिके थी। जेकॾहिं मौत खे मौत अची वञे त ज़िंदगी पंहिंजो सफ़र ख़तमु करे छॾींदी। हिन ज़िंदगी जी हक़ीक़त इहा आहे त इंसान लाशऊरी में मौत सां मोहबत करे थो ऐं उन्ही जे करे हू ज़िंदा रहे थो। सोचण जी ॻाल्हि इहा आहे त जेका शइ यकीनी आहे उन खां डप कहिड़ो। ख़ौफ़ इन ॻाल्हि खां हुजणु खपे त जेकॾहिं अॼु असां पंहिंजनि हक़नि खे हासिल न कयोसीं त सुभाणे असांजो ईंदड़ नस्ल फ़क़ीरनि जे पाड़े आबाद थींदो। ख़ौफ़ इन ॻाल्हि जो हुजणु खपे त जेकॾहिं अॼु असां पंहिंजी धरती जी बका लाइ न उथियासीं त सुभाणे लाशनि खे दफ़न करण लाइ जॻह ई कोन बचंदी। ऐं एतिरो उन मगरूर तबिके खे बि सोचणु घुर्जे त ज़िंदगी खे हमेशह ज़िंदा रहण जो नालो ॾेई हज़ारनि ज़िंदगियुनि खे दरबदर करे बि सुभाणे तव्हांखे ख़ुदि दफ़न थियणो आहे। अॼु ॿियनि लाइ अज़ाब बणियो वेठा आहियो, सुभाणे कंहिंजी खुराक बणिजी वेंदा। ॿी काइनात जो सभई शयूं मिटी में तब्दील थियणियूं आहिनि। छाजो गुरूर आहे तव्हांखे। अॼु सिकंदर आज़म, नेपोलियन, फिरौन, कारून, हिटलर, चंगेज़ खान, मुसोलिनी, शाह ईरान समेत दुनिया जा अज़ीम आलीशान बादशाह, जागीरदार, नवाब, वॾा वॾा रईस ऐं हुक्मरान सभु मिटी बणिजी विया। दुनिया ते हुक्मरानी करण वारा कीड़नि मकोड़नि जी खुराक बणिजी विया। ही मिटी अहिड़ा ताक़तवर इंसान खाई वई जिन्हनि जी ताक़त अॻियां तव्हांजी का औकात ई न आहे। सॼी दुनिया जे फ़लसफ़े ऐं मुफ़क्किरनि जेको मुशाहिदो सर अंजाम ॾिनो उहो इहो त दुनिया जा अज़ीम ताक़तवर ऐं बाअख्तियार इंसान राति ॾींहुं साज़िशनि में मसरूफ़ रहिया ऐं पंहिंजनि गैर अख़लाक़ी ऐं गैर क़ानूनी ख़्वाहिशनि जी तकमील जी ख़ातिर हर जाइज़ नाजाइज़ तरीक़ा इस्तेमाल कंदा रहिया। तख़्तो ताज जी ख़ातिर औलाद ऐं भाइरनि खे क़त्ल करायो वियो। हज़ारे इंसाननि खे अज़ियतूं ॾेई मारायो वियो। मासूम ॿारनि ऐं औरतुनि खे बि न बख़्शियो वियो। को बि ज़ुल्म अहिड़ो कोन हो जेको रहिजी वियो हुजे। एतिरो सभु कुझु करण बावजूद बि जंहिं शइ लाइ एतिरो कुझु कयो वियो उहा शइ बेवफ़ा निकिती। तारीख़ गवाह त आबे हयात पीअण जी दावा करण वारा बि मौत खां बची न सघिया। त पोइ कहिड़ी शइ अखियुनि ॾिठी जो मगरूरी में ज़ुल्म कयो था, न कंहिं ते रहम कयो था, न ई कंहिंजो अहसास आहे तव्हांखे। हज़ारनि माइरनि जा मासूम बचा तव्हांजे ज़ुल्म जो शिकार बणिजी विया। हज़ारे घर तव्हांजे अयाशियुनि जे वर चढ़ी विया। जाइदादूं ठाहिण जे चकर में तव्हां ज़िंदगियूं ई बर्बाद करे छॾियूं। असांजे अरमाननि ते पंहिंजी हवस जा निशान छॾे बेवस उमीदनि खे माज़ूर बणाए पूरी अना ऐं वक़्ती शान जी ख़ातिर जिन हक़ीक़तनि खां मुंहुं फेरियो था। पर यादि रखो तव्हांजी हस्ती जी बाक़ियात तारीख़ में दफ़न थी वेंदी ऐं असांजो उमीदूं मौत जे महाज़ ते बि ज़िंदगी जी प्रचार कंदियूं। तव्हांजा हज़ारे दलील बिन हक़ीक़त खे ग़लति साबित नथा करे सघनि त तव्हांजा ज़ुल्म वक़्ती वार आहिनि। असांजा ख्वाब सदियुनि जी जान आहिनि। अॼु जा आकाश सुभाणे जी खाक हूंदा, पोइ बि तव्हांजे क़ब्रनि मथां असांजा ख्वाब रक़्स कंदा। छो त ज़िंदगी हमेशह जीअंदी नाहे ऐं मक़सद कॾहिं मरंदा नाहिनि।